सी इन्हनि खां टैक्स, ॾींदासीं इन्हनि खे छा, ॾींदासीं असां बीमारियूं, ॾींदासीं असां गुरबत, असां बेरोज़गारी, ऐं जे असां आवाज़ खणंदासीं त असांखे छा चयो वेंदो, तव्हां गद्दार आहियो, छो जो तव्हां पाकिस्तान जी हिमायत नथा कयो। छा पंहिंजे हक़ लाइ आवाज़ खणणु गद्दारी जो निशान आहे या पंहिंजे हक़ लाइ आवाज़ खणणु पंहिंजे जीअंदान जो निशान आहे? असां उन्हनि सभिनी जेके असां ते टैक्स मड़िया विया आहिनि, असां इहा घुर कयूं था त इहे टैक्स उन्हनि खां ई वरिता वञनि जेके हुक्मरान आहिनि, जेके सरमाएदार आहिनि, जेके असां ते सियासत कनि था। मफ़ाद जी ॻाल्हि अचे थी त मफ़ाद पाण खणनि था। सो असां अहिड़े हर दस्तूर खां नामंजूरी था कयूं जेको औरतुनि खां वेंदे करे, ॿारनि खां वेंदे करे उन्हनि जी तालीम खसी वञे, उन्हनि जो रोज़गार खसियो वञे। तव्हां न विसारियो त हैदराबाद में असां वटि हिते चूड़ी वर्कर्स जा कारखाना आहिनि, गैस महांगी करे छॾी अथनि। उहे मायूं हाणे उन्हनि जे रोज़गार में बि कमी थी वई आहे। छा कमाईंदी हूंदियूं ॾींहं में? 100 रुपयो। उहो 100 रुपयो बि उन्हनि खां खसियो थो वञे। बाक़ी ॾिनो छा वेंदो? ॾिनो उहो वेंदो तव्हांखे मौत में असांजे लाइ। हाणे त चवनि था तव्हां दफ़नाईंदव त बि तव्हां खां 1000 वठंदासीं, पोइ तव्हांखे दफ़नाए था सघूं। माना असां लाइ मरण बि जो छो थी पियो आहे।